नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त तालका मटियारी में बदअमनी वधी वई है। तालका मटियारी जे सेखाड़ थाणे जी हद में कल्याण बंद सां एम महाराज पेट्रोल पंप वटि टायरनि जी पंचर जी दुकान ते टे नामालूम फोरू मोटरसाइकिल ते सवार थी आया, जेके दुकान जे मालिक जावेद बुरड़ो, अज़ीम बुरड़ो, आमिर बुरड़ो, गुल हसन बुरड़ो, नदीम बुरड़ो, जंहिंखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ैबर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर निसार अहमद पंहिंजी रिपोर्ट में। ख़ैबर लॻ कल्याण पंप ए मिराज वटि बीठा आहियूं, जिते हिते टायरनि जो दुकानु आहे। त न हिननि खां फुर जेका थी आहे, अचो त हिननि खां पुछा करे। अञा ताईं को बि एक्शन न आहे खयो, न ई पुलिस का असांखां कोऑपरेशन कयो आहे। जीअं त असां काफ़ी सारो मुतालबो बि असां कयो आहे, जीअं IG हैदराबाद, DIG सिंध ऐं SSP मटियारी SHO सेखाड़ खे असांजी गुज़ारिश आहे त जीअं असां ग़रीब माण्हू आहियूं, जीअं असांजे तक़रीबन 14.5 लख रुपया असांजी कैश रक़म फुर कई वई आहे ऐं हमरा बि असांजो सफ़ा सीरियस हालत में लाल बतिया हॉस्पिटल में मुंतकिल आहे। त असां सुते पिए ते ॾुनणे त पिछे आए था ऐं खे टेरे न इहो टेर खोलणो आहे, पिछे डायरेक्ट आहे ऐं पेती जी हथ कढणो पेती लीवर चा पेती भन भले बि पेती भन उनको खोल भले पैसे ओथां सट छुड़ने टाइम वो छोकरो थी बुहारी पे नहीं तेस ताईं हिननि अचानक अची हुन ते हमिलो कयो। हुन हाथापाई कई, हुन कयूं धक लीवर जा, उहे लीवर साम्हूं पिया आहिनि, साम्हूं रता निशान आयो, हुनखे टकरूं हणायूं। इन ॻाल्हि बावजूदि हू लुटे पंहिंजी मर्ज़ी सां विया आहिनि, कंहिं बि पुठियां ना को वियो आहे न छा आहे। तव्हां छा इन ग़रीब आहियूं, असां सां जेको थो इंसाफ़ कयो वञे, न त असीं हड़ताल कंदासीं। वॾे में वॾो ॾुखु आहे, असीं मिसकिन मज़दूर माण्हू आहियूं। असीं उतां माल खपाए ऐं असां मज़दूरी जे वास्ते हिते पहुता आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं, असीं मज़दूर आहियूं। असां हिते पहुता आहियूं, हेॾो पेट्रोल पंप, हेॾो अमलो हिते रहे थो, माण्हू रहनि था, हर शइ रहे थी। ऐं सुबुह जो ॾींहुं ॾिठे जो हेॾी वॾी फुर थी आहे, हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे। हिन सां वेही अधु कलाकु विड़िया आहिनि, कंहिं मज़ाहिमत कान कई, न पुलिस न कंहिं बि मज़ाहिमत कान कई। हेॾो रोड हलंदड़ आहे। असीं मज़दूर आहियूं, असांखे उमेदु आहे त असांजो तदारक थींदो ऐं गवर्नमेंट इंतज़ामिया लविचुड़ में अची असां सां इंसाफ़ कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।